अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, पाण जो के प्रोग्राम में लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं जेके मसइला आहिनि उन्हनि बाबति उन इलाइक़नि जो पाण विज़िट कंदासीं ऐं उतां जा जेके रवासी आहिनि उन्हनि खां बि इन बाबति पुछंदासीं त उते कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ऐं उनखां अलावा असां इहा बि कोशिशि कंदासीं त उतां जेके चूंडियल मकानी नुमाइंदा आहिनि, ताज़ो जेके चूंडिजी आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि इन्हनि मसइलनि जे हल लाइ हिन वक़्त ताईं कहिड़ी अॻभराई की आहे ऐं कहिड़ा कहिड़ा मसइला उन्हनि हल करण जी कोशिशि कई आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु लियारी जे आगरा ताज कॉलोनी वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं आगरा ताज जेको रोड आहे मस्जिद वारो उते असीं मौजूदु आहियूं ऐं हीअ जेको रोड जे पासे में तव्हां ॾिसो था त हीअ जेका गली आहे मुकमल तौर ते पाणी सां भरियल आहे, गंदे पाणी सां भरियल आहे ऐं गंद किचिरे सां भरियल आहे। गली जे ॿिन्ही पासे असांखे घर ऐं दुकान बि नज़र अचनि पिया, पर गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हिते पाणी बीहजी वञण करे ऐं गंद किचिरो हुजण जे करे दुकानदार त पंहिंजा जेके ट्रपड़ आहिनि उहे खणी हलिया आहिनि। बाक़ी जेके उतां जा रवासी आहिनि, घर भाती आहिनि, जेके जंहिंजा घर हुया उहे हिते ॿिटे अज़ाब हेठि आहिनि ऐं उतां हिननि जो जेको हिते जेको हिननि जो रहणु आहे उहो बिल्कुलु ॾाढो ॾुखियो आहे ऐं हितां इलाइक़े वासी जेके आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। इन वाले सां असां सां गॾु केतिरा ई हिते इलाइक़े वासी मौजूदु आहिनि। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अंकल, आप बता दीजिएगा ये कौन सी गली है और ये कितने अरसे से यहाँ पर पानी खड़ा है? ये तकरीबन 2-2.5 साल से यही मसला है। पानी चढ़ता है, पानी उतर जाता है, समुंदर की तरह चढ़ता है उतरता है, लेकिन इंतज़ामिया आती है, देख के चली जाती है, लेकिन इसका हल कोई नहीं निकालता। हमारे जो ये मौजूदा नुमाइंदे हैं उनसे भी बात करो तो वो भी हाँ हूँ करके टाल टूल देते हैं, लेकिन काम कोई भी नहीं करता है। अभी नए वज़ीर आला से मेरी गुजारिश है कि इसका ख़ास तवज्जो दें। मोहतरमा की साहबजादी यहाँ लियारी का दौरा किया था कल, लेकिन उसको आगरा ताज लाया ही नहीं गया। अगर वो यहाँ के आके देख ले हालात तो उनको खुद समझ आ जाएगी कि यहाँ क्या हालात हैं, क्या मुसीबत है। बहुत शिकायत की हम लोगों ने, एहतजाज भी किया हम लोगों ने, रोड पे जाके रोड बंद किया, मगर हमारी किसी ने नहीं सुनी। बहुत शोर किया, हम लोग इतने परेशान हैं कि बच्चे पढ़ने नहीं जा सकते, बीमार आदमी हम लोग किधर लेके नहीं जा सकते, इतने परेशान हैं। इधर तक कि हम लोग ने गली से पानी में मैयत रख के उठाई है, मैयत उठाई हम लोगों ने पानी में से रख के। इतने परेशान हैं, हमें 2-2.5-3 साल ही हो गए ये परेशानी देखते हुए हम लोग। अंकल, ये अभी जो है वो लोकल बॉडीज़ की इलेक्शंस भी हुई हैं, आपने वोट भी दिए होंगे, तो वो जो आपके चुने हुए नुमाइंदे हैं वो कहाँ हैं? उनको आपने शिकायत की? शिकायत कर रहे हैं सरकार, वो बोलते हैं हम लोग को बच्चर नहीं मिल रहा है, हम लोग को मतलब कुछ मिल नहीं रहा है। कई दफ़ा उसके पास हम लोग गए, जो बोलते हैं भी हमारे पास बच्चर नहीं है, आर्डर नहीं है कोई, उन्हें इधर आना छोड़ दिया हम लोग के पास। मैं देख रहा हूँ कि ये गली मुकम्मल तौर पे पानी से भरी हुई है और यहाँ रास्ता भी बिल्कुल बंद है। यहाँ पर रहने वाले जो लोग हैं उनकी ज़िंदगी तो अजीरन होगी, क्या बीमारियाँ भी होंगी और दूसरे कौन कौन से मसाइल हैं इन लोगों? सारे जी मकसद है कि हम लोग के घरों में 4-4, 5-5 अफराद बीमार पड़े, घर को खाने को मिलता नहीं मिलता, दवाई लाएं जो हम लोग खाएं, इतने परेशान है। ये गली देख लो, ये हम लोग इस गली में रहते हैं, पूरी गली में इसमें पानी है, इसमें भी सब गलियों में पानी घुसा हुआ है। किए न पुछा न तो करे, ॾिसे न तो किथे बीठा आहियूं, छा थियो, एॾा ही पानी उबो है, मच्छर एॾा एॾा, बच्चर बीमार, हाणे छा करियूं? पुराने नुमाइंदे काम। अच्छा, वो तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। हू चवंदा आहिनि त हिते सैनिटरी वर्कर आहिनि, उहे अचनि था हिते अबा 4 वक़्त ॻाल्हियूं थियूं हुयूं असांजी, एॾा अचो ॾिसो हीअ गली, असांजे घर में एॾा एॾा पाणी, मां घरे खणी वियोसीं, ॾिस असांजे घर में केॾो पाणी बीठो पियो आहे। जमादार नथो अचे, जमादार अचे त उहो बि हफ़्ते जा 100-100 रुपया ॾियूं गली वारा, तो पोइ कचरो खणे था, हफ़्ते में हिकिड़े बार अचे था। अंकल, आप बताएं, इधर आ जाएं। यहाँ पर कचरा जो है वो वहाँ डंप किया हुआ है, कोई आता है यहाँ पर? कोई भी नहीं आता यहाँ पर भैया, कोई आता भी है तो बोला पैसा दो फिर उठाएंगे कचरा, हम लोग ना उठाते नहीं है। अभी हम लोग अब तक कितना का कचरा, कितने पैसे थे हम लोग, काम वाम है ही नहीं। आजकल आपको पता है कितनी बेरोजगारी लगी हुई है। मुझे ये बताएं, आगरा ताज का ये जो इलाका है, कौन कौन से रोड यहाँ पर हैं जिनके हालत ख़राब है? ये ताज मस्जिद रोड है, इसका तो बहुत बुरा हाल है, समझो 2 साल से इसका ऐसी हाल है। ये अभी पानी आएगा ना, मीठा पानी, ये पूरा रोड भर जाएगा। सारा मीठा पानी ज़ाया हो रहा है, काला पानी घर के अंदर आ रहा है, गटर का मिक्स होकर पानी घर में हम लोग पी रहे हैं। वही
वो उसी से नहा रहे हैं, उसी से मुँह हाथ धो रहे हैं। सुबह शाम जब मस्जिद हाँ। वाली गली में देखो पानी आने का टाइम होगा ना, ये रोड पे चलने की जगह नहीं होगी। सारा मीठा पानी बाहर आएगा और सारा ये गटर का पानी मिक्स होकर घरों के अंदर आता है। ये बताएं, रिसेंटली यहाँ पर लोकल बॉडीज की इलेक्शन हुई थी, तो यहाँ पर जरूर कोई आए होंगे आपसे वोट लेने? कौन सा सब आए, ये बकरी वाला ये ताजुद्दीन आया है, मगर जाते हैं दफ्तर में, बोला हमारे पास तो बजट नहीं है, हम लोग क्या काम कर रहे हैं। बोला बजट नहीं है हमारे पास, गलियों का सफाई कराने का बजट चाहिए, पैसा चाहिए, पैसा हमारे पास है ही नहीं। तो हम लोगों ने खामा का वोट देके ना को जिता दिया और कोई काम नहीं हो रहा गलियों में। नाज़रीन, असां हिन वक़्तु लियारी जे बिहार कॉलोनी वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था, हीअ कचिरे जा जेके ढेर आहिनि, बिल्कुलु गंद किचिरो जेको आहे उहो ढेर जी सूरत में हिते डंप थियल असांखे नज़र अचे पियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीउ जेको कचिरो आहे हितां मुख़्तलिफ़ जेके गलियूं आहिनि उतां खणी हिते डंप कयो वञे थो, पर हितां केरु बि खणण वारो न आहे। ऐं साम्हूं ई असां तव्हांखे ॾेखारे सघूं था, जेकर मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे, त इहा साम्हूं जेका आहे बिहार कॉलोनी जी मेन बाज़ार आहे, मेन मार्केट आहे, जिते मुख़्तलिफ़ जेके दुकान आहिनि, ख़ासि तौर ते जेके फ्रूट जा ऐं उनखां अलावा सब्ज़ी जा, कपिड़े जा, ॿियनि मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके आहिनि उहे दुकान बि आहिनि। ऐं हीउ जेको कचिरो आहे उहो बिल्कुलु मेन बाज़ार जे ईअं सम्झो त विच ते ई पियल आहे। ऐं कचिरे सबबु, गंदगी सबबु हिते जेके दुकानदार आहिनि उन्हनि जो जेको जीअणु आहे उहो जंजाल आहे। न रुगो दुकानदार, पर हितां जा जेके आसपास जा जेके घर आहिनि उन्हनि घर वारनि जो बि जीअणु जंजाल आहे, छाकाणि त कचिरो जेको हिते डंप लॻल आहे उहो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इहो डंप हूंदो आहे। ईअं ई हिते कचिरे खणण वारो को बि न हूंदो आहे, जंहिं करे बदबू जेका आहे उहा फैलिजी रही आहे। बदबू सबबु हिकु पासे जेका मेन बाज़ार आहे, मेन मार्केट आहे, उनजा जेके दुकानदार ऐं जेके ख़रीदार आहिनि उहे मुतासिर थियनि था। त ॿिए पासे वरी आसपास में जेके घर आहिनि या हिन जे मथां जेके घर आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त उहे जेके घरनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते ॿार ऐं जेके औरतूं आहिनि, उहे हिन गंद किचिरे सबबु मुतासिर थियनि था। वॾो असरु आहे भाउ, असांजे दुकानदारी ते वॾो असरु आहे। हिन बिल्डिंग वारे खे चवण वारो ई न आहे, सॼो कच किचिरो ॿई बिल्डिंग वारा उछलाइनि था। उनजे बावजूदि गटर सभु लाइनियूं बंदि लॻी पियूं आहिनि, ठाराइनि कोन था पाण। उनजे बावजूदि असां मिनसूं करे चऊं था थोरो बाहि था लॻायूं, किचिरे खे त दाऊं था कनि, त बाहि छो था लॻायो। असांजी दुकानदारी ॾिसो, गाॾियूं भरियूं पियूं आहिनि, सरो पए इलाही बदबू आहे, गंद आहे एॾो वॾो। अच्छा, मतिलबु केरु खणणु अचे थो हिते, को अमलो KMC जो या को हिते अचे थो? खैर अचे थो, महीने में अचे थी गाॾी खणी गॾु करे हलिया था वञनि, गॾु लॻी पिया, वरी खाइण वरी महीने खां पोइ था अचनि। इहो ईअं डंप लॻो पियो आहे, बदबू मां आवाम अचणु वञणु, निमाज़ी माण्हू अचणु वञी कोन था सघनि, पूरी गली बंद लगी पई है। ये 1-2 महीने बाद आता है बंद कराने के लिए, साफ करने के लिए। भाई ऐसे ही पड़ा हुआ, बदबू है, परेशानी है सबों का, सबका परेशानी है, पूरा गली वाले को। यार इससे बहुत परेशान है हम लोग, ये साफ करके जाते हैं फिर ऐसे ही ढेर लगा होता है। ये मोहल्ले वाले भी नहीं सोचते कि भाई इधर अपना मोहल्ला साफ रखे, ये क्या करे, ये भी कचरा उठाते, इधर आते मार्केट में भी कचरा भरा होता है। हर रोज़ सुबह सफाई करके जाओ, शाम को वही हाल होता है। तो भंगी आते, ये भंगी आते भाई, बोलते हम लोग नहीं उठा रहे, भाई इनको तनख्वाह भी देते। सारे गंद कचरा मार्केट ऐसे गंद है, सब सारे मार्केट में गंद है, कोई सफाई वाला नहीं है। नहीं है, ये सब बंगी को बोले, बोलता है ये कोई बंगी, कोई बंगी नहीं है। हाँ, कोई भी नहीं आता है। तो फिर यहाँ आपकी गाहकी पर भी तो ये हम लोग 50-50 रुपये जमा करके भंगी को बेचवा लेके आता है, फिर उसको कचरा उठा के जाता है। जी, मैं यही कहना चाहूँगा कि यहाँ पे सफाई का कोई इंतज़ाम नहीं है, और जो यहाँ पे हम अपने आप के तहत भंगी यहाँ पे हायर करते हैं, उसके बाद उसको 50-50 रुपये मिला के फिर उसके बाद हम यहाँ पे सफाई वगैरह करवाते हैं। बिल्कुल कोई इंतज़ाम नहीं है यहाँ पे सफाई का गवर्नमेंट की तरफ से। बाकी ये है कि अगर ये सफाई करें तो हमारे लिए बेहतर होगा, या हमारी मार्केट यहाँ पे पॉपुलैरिटी ज़्यादा होगी, और यही होगा कि हमारी मुल्क की तरक्की खुश होगी। जितनी सफाई होगी उतनी हमारी मुल्क की तरक्की होगी। तो बस यही कहना चाहूँगा मैं कि सफाई का ख्याल करवाएं, गवर्नमेंट को चाहिए, हमारी सिंध गवर्नमेंट को, कि हमारी यहाँ की सफाई करवाई जाए और पूरी मार्केट का इंतज़ाम सही किया जाए। ये हिकिड़ो त असांजो पुराणी लाइनूं आहिनि हिते कोई सफ़ाई नथी थिए। पाइप नंढा, बिल्डिंगूं थी वियूं आहिनि वॾियूं, हाणे बिल्डिंगनि जो को पाइप बि टुटे थो न, को ध्यानु नथो ॾिए। ऐं न हिते जमादार, महीने में हिकिड़ो दफ़ो गाॾी अचे थी, महीने में हिकिड़ो दफ़ो। ऐं सॼो कचिरो जेको आहे न हिन गिटियुनि में, हिते घर बि आहिनि, ॿार बि आहिनि, हेठि वारा घर बि आहिनि, उन्हनि जा थियनि, सम्झे।
उहे जेके कचिरो जेको उहो कचिरो जेको आहे न लाज़ी मच्छर ॾींहं जो मच्छर था थियनि, राति जो थियनि था, घर बीमारी थिए थी। ॿियो ही मार्केट आहे, मार्केट में ॾींहं जो सुबुह जो इन्हनि पंहिंजा ज़ाती भंगी रखिया आहिनि, ज़ाती हा ज़ाती आहिनि, गवर्नमेंट जा कोन आहिनि, हिते को बि हिकिड़ो बि कोन्हे। हीअ सभु पैसा ॾींदा आहिनि मार्केट में न, हीअ कनि था सम्झे दुकानदार पैसा। पर ही दुकानदार बि न राति जो कचिरो पंहिंजो ॾींहं जो त राति जो वञी घर में सोचा को हिते पाड़े में इन्हनि जो घर कोन्हे, घर हलिया था वञनि, हिते राति जो सॼो कचिरो करे हलिया था वञनि। ढेर कचिरो हूंदो आहे, पोइ कचिरो ॾिसी करे बिल्डिंग में बि कचिरो चलाईंदा आहिनि बिल्डिंग वारा, छो त जमादार आहे कोन। हिते मकानी चूंडूं हाणे थियूं आहिनि ताज़ो, हिते जेके वोट वठण आया हाणे उहे छा पिया कनि, उन्हनि सां ॻाल्हायो था? हुननि खे पैसो ई कोन मिलियो आहे, किथां ईंदा? हुननि खे जॾहिं पैसो मिलंदो त हू ईंदा न, पर हू बि जॾहिं उहो ईंदा वीचारा अचनि था, उहो चकर लॻाइनि था, गाॾी उहो ई था मोकिलीनि, वञनि था, छो त हुननि जा बि घर हिते आहिनि, पुठियां बीठा हुआ। न डेली नथी थिए, डेली नथी थिए, हीउ कचिरो जमा ई जमा हूंदो आहे। हाणे हिन गली में अचण ई वञणु बंदि थो थी वञे। बीमारी, इस कचरे से बीमारी पैदा होता है, तो आदमी क्या करे, बोल बोल के तो बेजार हो गया, कोई आता ही नहीं है उठाने के लिए, समझ गया ना। कोई आए उठाए तो कुछ सफाई हो जावे। जी असां रहियल आहियूं 12 साल थिया जगह गिरायूं, तीअं असांजे घर में एॾा गंद आहे, रोज़ ॿुहारियूं करे करे बेज़ार। मुंहिंजो बच्चो नंढो ऐं भई सिरमेटारी में दाख़िल हो, उनखां असां दवा गिरासीं, इंजी थी दाख़िल थी, डबल नमूनो थी वियो आहे। असां चीनी मकान मालिक खे थकी रही, पैम टुटी पियो है, से भी नेता बनाएंगे, चाहे बनाए नहीं असां चयासीं हा बनाए ॾींदा, तो भी बर्दाश्त कई। पिंड जा घर ई न, किराए जा घर त नहीं जो पाण सां छॾे न असां हलिया वञूं। एॾा ॾिसो त गंदगी, एॾा वी न सघूं, लाइट न मिले, 15 लाइट ना, पानी ना, असां त जीणो आराम आहिनि गली में। पीअण जो पाणी अचे थो लाइन की बि न, लाइट रहे त पाणी हूंदो, लाइट न पाणी कोन अचींदो ना, लाइट न 8 ॾींहं फेस हलिया वञे, मुसीबत बि असांजी त असां त वी न फसिया आहियूं। हितां त अञा वेठा आहियो तव्हां, छो किराए जा घर न आहिनि? त पिंड जा घर ई न छॾे केॾा भाड़े ते छॾे हलिया बि वञूं, पिंड जा घर छॾे केॾा वञूं, त सिंध त बेसर की किचरा कुंडी खां असां अची विया आहियूं, गली में सॼो वेठा आहियूं। नाज़रीन असां हिन वक़्तु लियारी जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मेन रोड मथां हिकु बरसाती नाले ते मौजूदु आहियूं। हीउ बरसाती नालो जेको तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघो था, नाले जो हाणे नालो वञी बचियो आहे, नालो मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। हिन नाले अंदरि जेको आहे गंद किचिरो जेको आहे उहो विझी हिनखे कचिरे जी कुंडी जेको आहे उहो बणायो वियो आहे ऐं हिन वक़्तु जेको नालो आहे उहो मुकमल तौर ते चौक आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बरसाति पवण दौरान नाले जे आसपास जेके घर आहिनि या जेको इलाइक़ो आहे या जेके घटियूं आहिनि उन्हनि में पाणी उथली पवे थो, जंहिंजे करे हीउ नालो जेको आहे हाणे हिननि लाइ जेको आहे वॾी हिकिड़ी मुसीबत बणिजी चुको आहे। केतिरा ई भेरा दाहण बावजूदि जेके शहरी इदारा आहिनि उहे हिन नाले जी सफ़ाई नथा कराइनि, तंहिंजे करे आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि घर आहिनि या जेके रोड आहिनि उहे हिन नाले जे उथलण सबबि पाणी हेठि अची वञनि था। असां सां हिन वक़्तु हिन इलाइक़े जा कुझु जेके रवासी आहिनि उहे मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं इहो ॿुधाइजो त हीउ नालो केतिरे अरसे खां वठी चौक आहे, बंदि आहे, ऐं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? साईं हीउ नालो जेको आहे न कम से कम 15 साल त बंदि पियो नालो, ऐं नाले जो पाणी आहे जो कोन्हे, नाले जो पैप लॻाए पिया आहिनि, वॾो पैप लॻायो हिकिड़ो कारो, और पाणी सभु हुन में वञी रहियो आहे। हाणे हीउ बंदि करे असांखे कमु अचे, पाड़े में को शादी ब्याह थिए, मौत मैयत थिए त कम से कम माण्हू बीह सघे। हाणे कचिरो जेको असांजे घर जे अॻियां ई बीठो पियो आहे, जेको बि अचनि था सभु कचिरो ते फिगारे था वञनि। हींअर जो गोइयूं बकरा दुई कई न, सभु गोइयुनि जा ओजरियूं गोश्त सभु हेॾा फिगाए हलिया हुआ। सफ़ाई थिए थी? सफ़ाई बसि नाले जी सफ़ाई आहे, सफ़ाई नाले तव्हां ॾिसो न, हीअ सफ़ाई आहे, सफ़ाई अहिड़ी वेठी आहे। बरसाति पवण दौरान त पोइ उथली पवंदो? न बरसाति पाणी अचे कोन थो ना, सभु पाइपनि में पाणी वञी रहियो आहे, जेके आहिनि उहे उथलियल नज़र अचनि थियूं। पूरी लियारी जो जेको सिनारो आहे असांखे नज़र अचे पियो ॼण गंद किचिरो आहे। गंद किचिरो ॾिसो पिया पाण बि हीउ नालो हीउ छेड़ो था वठी, हू छेड़ो पूरो गंदगी
ना माण्हू वेही सघे ना कुझु करे सघे, पाणी सहूलियत ना बिजली सहूलियत कुझु बि हिते कोन्हे। हालांकि बिल ॾियूं उन खां बावजूद बि लेन न आहे। जेके नथा ॾियनि बिजली उन वटि बिजली आहे, जेको ॾियनि था उन वटि बिजली न आहे। हाँ, पीअण जो पाणी आहे त साफ़, कॾहिं गंदगी गटर, ॿियो छा, पाणी त आहे बि न। पोइ ही गंदगी जेका असां ॾिसूं था त छा अचनि था के खाकरूब भंगी जेके इनखे साफ़ करण तव्हां कॾहिं ॾिठा? भंगी खे तनख़्वाह मिलंदी त ईंदा न, उनखे तनख़्वाह 4-4 महीना नथा ॾियनि, 6-6 महीना नथा ॾियनि, उहो किथां सफ़ाई कंदा? उनखे चओ किचिरो खण, चए असीं तनख़्वाह असांखे नथी मिले, किचिरो किथां जे खणूं? सूरत लाइ केरु पुछे वारो न आहे। अबा लियारी के असांखे यतीम लावारिस करे वेंदो लियारी के। असां CM साहब सईद मुराद अली शाह खे चऊं था की अचे उहो लियारी जो दौरो करे ने असां उनखे हिकु हिकिड़ी घटी वतारींदासीं लियारी जी। ही लियारी जा तव्हांजे सामने हाल ई ऐं हलो इलाइक़े जे में जा हाल ॾिसो। कई बीमारियूं जनम गिनी गिनियो ई न, बच्चा बीमार थी विया आहिनि, मगर जेको आला हुकाम खे ख़बर ई न। हिते जा जेको ई MP MLA उहो घरे वेठा आहिनि, अयाशियूं करी वेठा बसि। असां ग़रीब माण्हू जेको आहे न इन कचिरे जे मिंजा 65 साल थी विया असां इन कचिरे में आहियूं, अञा सुधी कचिरे में आहियूं। नथो अचे पीअण जो पाणी, राति जो 3-3 बजे अचे थो त असां मज़ूर माण्हू छा कमु करियूं या पाणी भरियूं? असां एतिरे लाइ करे इन सां गुज़ारिश करियूं था, महिरबानी करियो लाइट त जेको आहे 2.5 कलाक जेको आहे न 2.5 कलाक 24 कलाक में, ऐं ही सम्झो कि 14 कलाक लेन नथी वे, 14 कलाक लेन नथी वे ने जेको असां जेको आहे न अगरि एहतिजाजी करियूं था त असांजी सुनवाई अॻियां न आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु लियारी जे हिकु ॿिए बरसाती नाले मथां मौजूदु आहियूं। ही लियारी जो मेन बरसाती नालो आहे जेको क्यामाड़ी खां शुरू थिए थो ऐं आगरा ताज कॉलोनी ऐं मीरा नाका खां थींदो, लियारी जे मुख़्तलिफ़ पहाड़नि ऐं मोहलनि खां थींदो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो, लियारी नदी में वञी जेको आहे छोड़ करे थो। हीउ बरसाती नालो आहे जेको लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जेको बरसाती पाणी आहे ऐं ॿियो जेको गटरनि जो पाणी आहे उहो हिन में पए थो ऐं उहो वञी लियारी नदी में छोड़ करे थो। हिन नाले जी तव्हां हालत ॾिसी सघो था। हीउ जेको नालो आहे उहो मुकमल तौर ते असांखे चौक नज़र अचे पियो ऐं इन्हनि फुटेजिस मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त गुज़िरियल 10-12 सालनि खां वठी हिन नाले जी जेका आहे का बि सफ़ाई न थी आहे, जंहिंजे करे हीउ नालो बिल्कुलु चौक लॻो पियो आहे। मथां जेको आहे गंद किचिरो हिन जे मथां जेको आहे वेही वियो आहे, जंहिंजे करे हीउ मुकमल तौर ते बंदि आहे ऐं हीउ जेको नालो बंदि थी वञण जे करे बरसाति दौरान जेको आहे हीउ नालो उथली पए थो। नाले जो उथलण सबबि हेठां ई वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची वञनि था ऐं शहरी ॿिटे हेठि अज़ाब हेठि अची वञनि था। असां सां गॾु हितां जा कुझु इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि सां मालूम कयूं था। साईं, हीअ जेको नालो आहे उनजी केतिरे अरसे खां वठी खाटी न थी आहे? इहे माना 12 महीना थी विया आहिनि, हिनजी खांची न आहे सही। ऐं हिते जेको आहे सो कामिली शाह जेको सो इंतकाम जी कार्रवाई वठंदो ऐं कामिली शाह जे विञण खां पोइ हाणे जेको अब्दुल्ला शाह जो पुटु आयो आहे मुराद अली शाह, माण्हू सुठो आहे, ईमानदार माण्हू आहे, असांजो हिन ते भरोसो आहे कि हीउ कमु कराए ऐं नालियुनि जा ऐं पाणी जा सभु मसइला हल कराए वरी हिन लियारी जे अंदरि नओं नालो रोशन करे जेको वरी हिनखे आवाम वोट ॾेई सघे। जे न त पीपल पार्टी खे हितां वोट मिलंदो ई कोन। सही, लियारी जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जीअं आगरा ताज कॉलोनी आहे, बिहार कॉलोनी आहे, उहे सभु इलाइक़ा तव्हां ॾिसो था त जिते वेंदो तव्हांखे गटर खुलियल मिलंदा, पीअण जे पाणी जूं दाहूं मिलंदियूं। हीउ बरसाती नालो जेको असां ॾिसूं पिया चौक लॻो पियो आहे, छा चवंदव हिन नाले जी केतिरे अरसे खां वठी जेका आहे उहा खाटी न थी? जब का पीपल्स पार्टी लियारी में इक़्तिदार में आ वई आहे तॾहिं खां इहो ई हाल आहे, तॾहिं खां इहो ई हाल आहे। ऐं रही ॻाल्हि जेतिरो बि बजट हिनखे मिले थो लियारी जो, घणा हिन जा वज़ीर आज़म आया, वज़ीर आला आया, घणा हिन जा वज़ीर सिंध में आया। कॾहिं चए था असां लियारी खे 85 करोड़ ॾिनासूं, कॾहिं चए था 90 करोड़ ॾिनासूं, कॾहिं चए था हेतिरा ॾिनासूं। हीउ पैसा जेको आहे हिननि जा कारकुन जेका आहिनि पीपल्स पार्टी जा जेका कारकुन आहिनि न, उहो हिकिड़ी गॾा गाॾी हलाए वारा अॼु पौर एक्सपोर पिचारो गाॾी जे मिंजारा पिया हलनि, सभु बजट ई खाधो पण ऐं अमीर बनी विया, बिल्डिंगनि जा मालिक बनी विया ऐं बिल्डर बनी विया। बिल्डर लियारी के इलाके इसमें 40 साल से मुकीम हूँ, यानी सन 75-76 से लेके अभी तक मैंने यहाँ पे सफाई का कोई निज़ाम नहीं देखा। यहाँ पे जो गंदगी का ढेर सामने नज़र आ रहे हैं, सामने मस्जिद है जहाँ पे जब बारिश हो जाती है तो कितने मामलात ख़राब होते हैं वो हमें पता है।
और कोई भी सफाई का निज़ाम नहीं है। ये बिल्कुल करप्ट हुकूमत है जो इस साल लियारी के अंदर, या पीपल पार्टी की जो हुकूमत है जो सिंध के अंदर है, वो बिल्कुल बुरी तरह नाकाम है। यहाँ पे किसी किस्म का कोई इंतज़ाम नहीं है, बड़ा खस्ता हाल है। ये रोडों को देख लो, ये नालों को देख लो, ये जो और हालात हैं ये आपके सामने हैं। यानी ये मुकम्मल तौर पे फलाप है ये हुकूमत। नाज़रीन, असां सां हिन वक़्तु DMC साउथ जा चेयरमैन मलिक फयाज़ गॾु आहिनि। अचो साणस ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं मलिक साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां राउंड कयो आहे, उते विया आहियूं, ॾिठो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंदगी बि नज़र आई, ऐं उते जेके गटर लाइनूं आहिनि उहे बि फाटल आहियूं नज़र आयूं। उन खां अलावा शहरनि पारां उते जेको आहे पीअण जे पाणी समेत मुख़्तलिफ़ जेके मसइलनि जूं शिकायतूं जेके आहिनि उहे अचनि पियूं। तव्हां बि ज़ाहिर आहे नवां नवां आया आहियो, छा था सम्झो इहे जेके मसइला आहिनि उहे केतिरे अरसे ताईं तव्हां हल करे सघो था? कहिड़ा कहिड़ा मसइला जेके आहिनि तव्हां हींअर ताईं हल कया आहिनि, कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि अञा तव्हांजी नज़र में रहियल आहिनि? महिरबानी साईं, मसइला त आहिनि, हर जॻह ते मसइला हूंदा आहिनि, पर हाणे असीं आया आहियूं, इलेक्ट थी आया आहियूं, इंशाल्लाह असीं मसइला हल कंदासीं। इहो जेको तव्हां निशानदेही कई आहे, मसइला आहिनि अहिड़ा, मतिलबु हिते पूरे शहर कराची जो जेको गादी वारो शहर आहे हिन सूबे जो, सिंध जो, हिते मसइला आहिनि, कचरे जा इलाही मसइला आहिनि। मेन मतिलबु बुनियादी मसइलो इहो आहे, हिते सफ़ाई जो निज़ाम सही न आहे। हिन खे असांखे सही करिणो आहे, हिन निज़ाम खे। सेवरेज जा मसइला इलाही आहिनि, इन के अलावा पीअण जो जेको पाणी आहे, पाणी जो मसइलो आहे। लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांजे अचण खां पोइ मतिलबु महीनो थियो आहे, असांखे पाणी जो इलाही असां कंट्रोल कयो आहे, पाणी बहितर थियो आहे। सेवरेज जो बि कमु करायूं पिया, सफ़ाई जो बि निज़ाम बहितर आहे पहिरियों खां। अॼु असांजी लीडर आसमा भुट्टो ज़रदारी साहिबु आई हुई, हुन स्पेशली गार्बेज खे फोकस कयो, हुन लाइ असांखे डस्टबिन ॾिना, तक़रीबन 20 जे क़रीब ॿिया बि ईंदा इंशाल्लाह। त मतिलबु मां समेत असांजी जेकी पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, हुनजो फोकस आहे हिते। हिन हवाले सां हिकिड़ी ॿी आहे कि सफ़ाई जे इंतिज़ाम खे आउटसोर्स असांखे करिणो आहे। 2-3 महीने खां बाद तव्हां ॾिसंदो इंशाल्लाह हिते स्पेशली साउथ में कि हिकिड़ो जदीद निज़ाम हूंदो गार्बेज में, स्वीपिंग जो हवाले सां, कलेक्शन सां। जीअं इलाही मतिलबु पहिरियां कराची जी सड़कूं धोंदे हुयूं, माण्हू धोंदा हुआ सड़कनि खे, इंशाल्लाह तव्हां 3 महीने खां पोइ ॾिसंदव कि साउथ जी बि सड़कूं उहो जेको निज़ाम हो पहिरियों वारो, उहो इंशाल्लाह वापसि असीं बहाल कंदासीं। मलिक साहब, तव्हांखे बि आहे अञा हिकिड़ो महीनो थियो आहे, छा था सम्झो त तव्हांखे हिते एडमिनिस्ट्रेटिवली कहिड़ा कहिड़ा मसइला तव्हांखे फेस करणा था पवनि? ख़ासि तौर ते तव्हांजी जेके फंड्स जा मसइला आहिनि उहे हल थिया आहिनि न थिया आहिनि, इहो थोरो असांखे ॿुधाइजो। तव्हां वटि जेको अमलो आहे, छा स्टाफ जी तव्हांखे केतिरी घुर्ज आहे, उहो मुकमल आहे, तव्हां वटि खोट आहे? जेकॾहिं उहे तव्हांखे मिली थो वञे त अञा वधीक तव्हां परफॉर्मेंस ॾेखारे सघो था? जी बिल्कुलु, जेके सफ़ाई जे हवाले से आहे असांखे खोट आहे। जेके स्वीपर हूंदा आहिनि, जिन खे खाकुर बि चवंदा आहिनि, हू असां वटि घटि आहिनि। हुन लाइ सफ़ाई जो असांखे मसइलो आहे, उहो असां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे लिखी ॾिनो आहे। असांखे उमेदु आहे कि हिकिड़े 2 ॾींहं में असांखे इजाज़त ॾींदा। छा नौकिरियुनि ते पाबंदी आहे, हू हुनखे स्पेशल असां परमिशन वरिती आहे, मतिलबु घुरी आहे हुन वटि कि असांखे डेली वेजिस ते रखण जी इजाज़त ॾिनी वञे, ताकी असीं इहो जेको शोबो आहे हिन खे फ़ौरन बहितर करे सघूं। फंड जेका आहिनि, फंड DMC साउथ जा जेका असांजी मतिलबु एक्सपेंस आहिनि या जेको असांजो ख़र्चु थिए थो महीने जो, हुन हिसाब सां बिल्कुलु मतिलबु लेवल आहे, बराबरि आहिनि। असां वटि डेवलपमेंट साइड लाइ फंड कोन्हनि, लेकिन सभु असांजी सिंध जे वज़ीर आला साहिब सां मुलाक़ात थी, हुन में असां तमामु पंहिंजूं जेको शिकायतूं आहिनि या असांखे जेकी घुर्ज आहे या तकलीफ़ूं आहिनि सभु ॿुधायूं आहिनि। हुन असांखे यकीन ॾिनो आहे कि इंशाल्लाह इहे सभु हल थींदा आहिनि। महिरबानी मलिक साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां DMC साउथ जे चेयरमैन मलिक साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु हो त मामला मसइला वाक़ई आहिनि, पर उन सां गॾोगॾु उन्हनि खे फंडिंग जा बि मामला आहिनि या उन्हनि जो जेको स्टाफ आहे उनजी बि खोट आहे, पर उहो पुर उमीद आहिनि सिंध सरकार हुननि सां भरपूर तावन कंदी। जीअं ई हुननि खे फंड्स रिलीज़ थिया ऐं उन्हनि खे जेको आहे स्टाफ रखण जी इजाज़त मिली, जेके मामला मसइला आहिनि जिन खे हू पाण बि सम्झनि था, उन्हनि खे हल करण में उन्हनि खे देरि न लॻंदी ऐं हू इन हवाले सां बिल्कुलु संजीदा आहिनि त न रुॻो लियारी पर DMC में जेके भी इलाइक़ा अची था वञनि DMC ॾखण में, उहो उन्हनि समूरनि मसइलनि खे हल कंदा।
नाज़रीन तव्हां लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अंदरि उथलियल गटरनि टुटल रोडनि ऐं गंद किचरनि जी हालत ॾिठी ऐं उन सां गॾोगॾु हितां जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंजो चवणो त केतिरा ई भेरा दहण बावजूदि को खड़तेल नथो निकिरे। जॾहिं त असां DMC ॾखण जे चेयरमैन सां बि ॻाल्हि ॿोल कई जंहिंजो चवणु हो त हिन वक़्त ताईं उन्हनि खे का बि फंड जेके आहिनि उहे के जेका आहे फंड रिलीज़ न थिया आहिनि जंहिंजे करे हुननि खे मसइला हल करण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। जीअं ई उन्हनि खे फंड रिलीज़ थींदा तीअं ई जेके मसइला आहिनि उहे उन्हनि जी नज़र में आहिनि। इन्हनि मसइलनि खे हू तरजीही बुनियादनि ते हल कंदा। इन सां ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।